घोटकी आम चूंडुनि में मुबैना धांधलीअ सबबि JUI जे समूरे सिंध में एहतिजाजी धरना। घोटकी टोल प्लाज़ा वटि जमीयत उलमा इस्लाम जे समेत कारकुननि जो धरणो सख़्त नारेबाज़ी कई वई। सिंध ऐं पंजाब तरफ़ ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअत्तल थी वई। मुसाफ़िर सख़्त परेशान। मुल्क में थींदड़ आम चूंडुनि में मुबैना धांधली वारे मामले ते सिंध जे ॿियनि शहरनि जियां घोटकी में भी जमीयत उलमा इस्लाम पारां टोल प्लाज़ा वटि एहतिजाजी धरणो हंयो वियो। धरणे जी क़यादत जमीयत उलमा इस्लाम जे अॻवाननि मौलाना मोहम्मद इसाक़ लगारी, ग़ुलाम अली अब्बास उर्फ़ पप्पू ख़ान चाचड़ ऐं ॿियनि कई। मुज़ाहिरीन समेत कारकुननि मुबैना धांधलीअ ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई, जंहिं जे करे सिंध ऐं पंजाब तरफ़ ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक बुरी तरह मुतासिर थी, जो त मुसाफ़िरनि खे शदीद परेशानी जो मुंहुं ॾिसणो पियो। हुन एहतिजाज कंदड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त आम चूंडुनि दौरान सिंध में धांधली थी आहे। उन्हनि खे इलेक्शन कमीशन खां मुतालबो कयो त धांधली जो नोटिस वठी जिते जिते धांधली थी आहे उते ॿीहर इलेक्शन कराई वञे, ॿी सूरत में मुल्कगीर एहतिजाज कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।